गढ़ी यासीन मावा सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ी यासीन जे ॻोठ वॾा केरन में मदरसा रबिया वाहिदिया दारुल क़ुरान वॾा केर में मदरसे जे मुदीर आला मौलाना अब्दुल वहीद केर जी मेज़बानी में पंजे तालियूं जलसे दस्तार फ़ज़ीलत प्रोग्राम थियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकातब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ सियासी समाजी अॻुवाणनि ऐं इलाइक़े मां वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। जलसे के मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोटी, मौलाना अब्दुल्ला पहोड़, मौलाना असदुल्ला खोड़ो, मौलाना अब्दुर्रहीम पठान, मौलाना सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी ऐं ॿियनि आलिमनि सगोरनि ख़िताब कयो। जलसे के जेयुआ अॻुवान अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब सिदारती ख़िताब कयो, जॾहिं त आख़िर में जलसे में हाफ़िज़ मोहम्मद बिलाल, हाफ़िज़ मोहम्मद उमर, हाफ़िज़ अब्दुल अहद ऐं हाफ़िज़ अब्दुर्रहमान के क़ुरान पाक हिफ़्ज़ मुकम्मल करण ते दस्तार पराए खाइण के मुबारकूं ॾिनियूं वयूं। जलसे गाह में तंज़ीम जे सालारनि सिक्योरिटी जा आला नमूने इंतज़ाम संभालिया। जलसे दस्तार फ़ज़ीलत के बारे में अल्लामा सैयद सिराज अहमद शाह अमरोटी ऐं तक़रीब जे मेज़बान मौलाना अब्दुल वहीद केर सचाई न्यूज़ के ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि केतिरियूं ॿियूं कॉन्फ्रेंसियूं आहिनि, कम अज़ कम मां हिन में पहिरियों शरीक थियो आहियां ऐं 4 ॿियूं कॉन्फ्रेंसियूं आहिनि जेके आहे मदारिस जे साल जे तालीम जी तकमील में आहिनि। इन मरहले सां कॾहिं रजब हूंदो आहे त मेराज जो बयानु हूंदो आहे, कॾहिं रबियल हूंदो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे सीरत तय्यबा विलादत तय्यबा हूंदी आहे। बहरहाल साईं जन जी सॼी ज़िंदगी सीरत आहे, जातों खण बि उतों सीरत आहे। इन जे करे क़ौम खे शौक़ु बि आहे, उलमा खे हक़ बि आहे त उन जे साम्हूं सीरत पेश करनि। बि पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जेको क़ुरान पढ़ंदो ऐं उन ते अमल कंदो त उन जे पीउ माउ खे ताज पारायो वेंदो। उन ताज जी रोशनाई सिज खां बि वधीक हूंदी। उन ॾींहं में सिज त न हूंदो, मगर सिज जी ज़रूरत हूंदी, रोशनाई जी ज़रूरत हूंदी, पर हाफ़िज़नि ऐं आलिमनि जे पीउ माउ खे जॾहिं एॾो ताज पाराइबो त उन्हनि जा दर्जा केॾा हूंदा। हिकु दर्जो उन्हनि जो इहो आहे जो जेकॾहिं अल्लाह ताला उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ ॾिनी, पढ़ण खां पोइ अमल बि ज़रूरी आहे, त अल्लाह ताला उन्हनि खे फरमाईंदो त अहिड़ा ख़ानदान मां 10 माण्हू सिलेक्ट कयो जेके जहन्नम में पुॼण वारा आहिनि, तव्हांजे चवण ते मां उनखे छॾे ॾींदुमि। हिकु इहो एज़ाज़, ॿियो इहो एज़ाज़ त उनखे चयो वेंदो त जन्नत जे ॾाकण ते चढ़ंदा वञो, जेका आख़िरी आयत अथव उते पुॼंदो, उते दर्जा आहिनि तव्हांजा। एॾी वॾी एज़ाज़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह मां कमांडो पवन साहब जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जो हुननि असांखे टाइम ॾिनो। अॼु अल्हम्दुलिल्लाह सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसिलसिला दस्तार फ़ज़ीलत हुफ़ाज़ किराम जे दस्तार फ़ज़ीलत जो प्रोग्राम आहे। 5 तालियूं सालियानूं अल्हम्दुलिल्लाह ही दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम मुनक़िद थींदा रहंदा आहिनि। अॼोके हिन कॉन्फ्रेंस जा महिमान ख़ासि क़ाइदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब आहिनि ऐं हज़रत साईं सैयद सिराज अहमद शाह अमरोटी साहब, हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब ऐं काफ़ी सिंध जा बुज़ुर्ग आलिम गादी नशीन क़ुराए हज़रात नात खान हज़रात हिन अॼोके असीम शान इज्तिमा में शिरकत करणु फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अरसे खां असांजो दीनी इदारो 1948 खां क़ाइमु आहे, जेको अल्हम्दुलिल्लाह दीनी ख़िदमत जा सर अंजाम ॾेई रहियो आहे। हुफ़ाज़ किराम तक़रीबन 4 आहिनि असांजा ऐं हर साल खां थींदी पई अचे। तक़रीबन हीअ अॼोकी जेकी असांजी कॉन्फ्रेंस आहे 45 सालियानी कॉन्फ्रेंस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿियनि जेके यूनिवर्सिटियुनि मां कॉलेजनि मां स्कूलनि मां फ़ारिग़ थींदा आहिनि उन्हनि खे यूनिवर्सिटियूं संदूं मिलंदियूं आहिनि, उन्हनि खे कॉलेजनि जूं संदूं मिलंदियूं आहिनि, उन्हनि खे स्कूलनि जा सर्टिफिकेट मिलंदा आहिनि। लेकिन अॼु जेके हाफ़िज़ सगोरा अल्लाह जो क़ुरान पंहिंजे सीने में सांडियो आहे, इन्हनि खे अल्लाह जे क़ुरान जो सर्टिफिकेट मिलियो आहे। तमामु जेके बि जमात आलिम बुज़ुर्ग आया आहिनि सभिनि जे लाइ ताम जो इंतज़ाम आहे मुकमिल। इंशाअल्लाह सभिनी खे मानी हले पई, सभिनी खे मानी बि मिलंदी ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन कॉन्फ्रेंस में पंजाब खां महिमान आयल आहिनि, कराची खां महिमान आयल आहिनि ऐं सूबे सिंध खां काफ़ी बुज़ुर्ग आयल आहिनि ऐं ख़ुसूसी जेकी शिरकत आहे उहा क़ाइदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब जन जी आहे। हीअ असांजी कॉन्फ्रेंस अल्हम्दुलिल्लाह सुबुह तक़रीबन 8 बजे असां शुरू कई आहे। हीअ मग़रिब जे नमाज़ खां पहिरियां दुआए ख़ैर थींदी इंशाअल्लाह। जेकी तक़रीबात ख़ासि करे हीअ जेका जयूअ सां तव्हां ताल्लुक़ रखो था,
त इन में सिर्फ़ु JUI जा ई स्कॉलर मज़हबी आलिम अची ख़िताब कंदा त ॿियनि मज़हबी स्कॉलरनि खे अवां दावत नथा ॾियो, छो इन जी छा वजह? असांजो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॿियनि फ़िरक़नि खे बि असां दावत ॾींदा आहियूं, पोइ काफ़ी लोग ॿिया बि ईंदा आहिनि। तक़रीबन असांजो जमियत उलमा इस्लाम जो ही प्रोग्राम आहे, उन्हनि में असां काफ़ी जेके सियासी कुझु दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां दावत ॾिनी आहे, काफ़ी आया बि आहिनि, कुझु कोटिया खां बि इहो महिमान आयल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहे बि असांजी जमात सां वाबस्ता न आहिनि, लेकिन ॿियनि पार्टियुनि सां आहिनि, उहे बि अल्हम्दुलिल्लाह शिरकत कई मदरसे में अल्हम्दुलिल्लाह। हिन वक़्तु अवां जेके हिन जमे गफ़ीर में अवां पंडाल खां ॿाहिरि कंहिंजे इस्तक़बाल लाइ कंहिंजे ओसीड़ीअ में तव्हां बीठा आहियो? हिन वक़्तु क़ाइदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहब जंहिंजे इंतज़ार में आहियूं। इंशाअल्लाह उहे अनक़रीब पहुचंदा। उन्हनि जे इस्तक़बाल में ही जमात आलिम बुज़ुर्ग बीठा आहिनि, तालिब उनजो क़ाइदे सिंध जो इस्तक़बाल थींदो। वॾी महिरबानी। जंहिंजो जमियत साईं प्यार उन माण्हूअ जो बेड़ो पार, उन माण्हूअ जो बेड़ो पार। हीअ जमात भलारन जी आ, हीअ जमात वलियर जी आ, वलियर जी आ। जंहिंजो कारकुन मणियादार आ, जंहिंजो कारकुन मणियादार आ, उन माण्हूअ जो बेड़ो पार आ, उन माण्हूअ जो बेड़ो पार आ। जंहिंजो जमियत साईं प्यार आ, उन माण्हूअ जो बेड़ो पार आ, उन माण्हूअ जो